अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां तारा जड़ न असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में मुल्क की मजमूई सियासी सूरत हाल पार्लियामेंट में छा पियो वहे वापरे उन बाबति ॻाल्हाईंदासूं। ऐं मूंखे जॉइन कियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी के सेनेटर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी यूथ विंग के सदर जनाब आजिज़ दामरा साहब। दामरा साहब तव्हांखे भलीकार चऊं था। काफ़ी वॾे अरसे खां पोइ वरी तव्हां सां हिन प्रोग्राम में मुलाक़ात पई थिए। ओवरऑल पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन वक़्तु लॻे इहो पियो जेका मफ़ाहिमत जी सियासत हुई, जेको मफ़ाहिमत जो हिकिड़ो नज़रियो ॾिनो, हिकिड़ो तसवुरु ॾिनो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, उहो खणी आई पे। हाणे उहो मफ़ाहिमत जो जेको सिलसिलो हो उहो ख़तमु थींदो पियो वञे या कुझु अहिड़ियूं कार्रवायूं थियूं आहिनि मौजूदा हुकूमत जे तरफ़ां जो पीपल्स पार्टी खे मजबूरन रिएक्ट करिणो पियो आहे। हुन ते ॾिसो त बिल्कुलु ठीकु चयो तव्हां। हिन मुल्क जी सियासी जेका तारीख़ आहे उनमें बदकिस्मती सां इहो हिकिड़ो ट्रेंड रहियो त सियासी मुखालफ़ीन हिक ॿिए जे ख़िलाफ़ु इन हद ताईं हलिया वेंदा, उनजी बॉडी लैंग्वेज, उनजे ख़िलाफ़ु इंतकामी कार्रवायूं, ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी सां, पीपल्स पार्टी जे वजूद खां वठी उनजे इक़्तिदारी दौरनि खां वठी या उनजे अपोज़िशन दौर ताईं जेके मुखालिफ़ हुकुमरान हुआ उन्हनि बि पीपल्स पार्टी सां हिकिड़ा वेदन पे कया। ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी जी लीडरशिप शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी शहादत खां वठी इहो सॼो सिलसिलो तसलसल हिकिड़ो हलियो। खोड़ सारी ज़ियादतुनि खां पोइ पीपल्स पार्टी हिकु मुकमल मैच्योरिटी जो मुज़ाहिरो कयो ऐं पीपल्स पार्टी जी लीडरशिप जंहिंसां ख़ुदि इंतकामी कार्रवायूं जेके आहिनि उहो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां वठी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद ताईं, उनजे बावजूदि हिकिड़ो जॾहिं टेक ओवर कयो जनरल मुशर्रफ 99 में, त पीपल्स पार्टी जी लीडरशिप ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हिकिड़ो सोचियो ऐं पंहिंजी हिकिड़ी पॉलिटिकल मैच्योरिटी जो मुज़ाहिरो कयो। हिन मुल्क में हिकिड़ी नई डेवलपमेंट थी पॉलिटिकल पार्टी जे हवाले सां त ॿिनि वॾियुनि पार्टियुनि जेके ग्रास रूट खां ऐवाननि ताईं हुयूं ऐं जेके हुकूमतुनि में बि रहंदियूं आहियूं पे, पीपल्स पार्टी कॾहिं बि तसादुम जी सियासत कोन कई ऐं पीपल्स पार्टी कॾहिं बि इंतकामी कार्रवाई ते यकीन कोन रखियो। इहो असांजे पंहिंजे जेके दौर आहिनि उन्हनि जे हवाले सां असां ॻाल्हि चई सघूं था। जवाब में पीपल्स पार्टी सां छा छा थींदो रहियो ऐं ख़ुदि मियां नवाज़ शरीफ़ जी जेका 97 वारी गवर्नमेंट हुई उन में एहसाब ब्यूरो जे नाले सां जेको सैफ़ुर रहमान क़ाइमु कयो ऐं अॻिते हली उन्हनि माफ़ियूं वरितियूं पंहिंजनि सभिनी जी। उन खां पोइ जेका नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में 99 में जेको कू थियो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जेतोणीकि उन सियासी पार्टी जे अताब जो शिकार रही ऐं सॼी पीपल्स पार्टी ग्रास रूट ताईं उन अताब जो शिकार रही, बावजूद वाल खे हिकु COD साइन थियो, चार्टर ऑफ डेमोक्रेसी साइन थियो ऐं इहो फ़ैसिलो कयो वियो त हाणे ॿिनि पॉलिटिकल पार्टीज़ खे उन हद ताईं उन तसादुम में न वञणु खपे जंहिंजो फ़ाइदो हिकिड़ी टीं कुवत जेका ॾिसण में कोन ईंदी ओचितो टेलीविज़न ते अची असीं ॿुधंदा हुआसीं, उन टीं कुवत खे जेका ग़ैर जमहूरी कुवत आहे जंहिंजो माण्हुनि सां को राब्तो कोन्हे, जेके ग्रास रूट ते माण्हुनि खां वोट वठण जा पाबंद कोन्हनि के, उहे अची वेंदा ऐं मुल्क हिकिड़ो तवील दौर ताईं उन ग़ैर जमहूरी हुकुमराननि जे वर चढ़ी वेंदो। वरी जॾहिं इलेक्शनूं थींदियूं त 2 साल 2.5 सालनि खां पोइ वरी उन्हनि खे उन्हनि पॉलिटिकल पार्टीज़ खे इस्तेमालु करे कमज़ोर करण जी कोशिशि कई वई। त ज़रूरत महसूसु कई वई हिन मुल्क में हिकु मैच्योर माहौल पैदा करण जी पॉलिटिकल हवाले सां। उन में हिकिड़ो COD साइन थियो, चार्टर ऑफ डेमोक्रेसी, ऐं ॿिन्ही लीडरनि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा ॿिन्ही पार्टियुनि जे ॿियनि सीनियर लीडरनि हिकिड़ी सिग्नेचर कई ऐं मूं चयो त पीपल्स पार्टी जी हिस्ट्री आहे त असां कॾहिं बि पर्सनलाइज़ शयुनि खे कोन थिया आहियूं। असां शहादतूं ॾिनियूं आहिनि लीडरशिप जूं, असां शहादतूं ॾिनियूं आहिनि कारकुननि जूं। बावजूदि इन ॻाल्हि जे असां मौजूदा सिस्टम खे डीरेल करण में कॾहिं पीपल्स पार्टी जा कुल्हा इस्तेमालु कोन थिया आहिनि। इहो सिलसिलो हलियो। यकीनन उन खां पोइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा आई जंहिंखे को टाइम कोन मिलियो, शहीद थी वई हली, पर उन ते अमल वरी पोइ पीपल्स पार्टी जी लीडरशिप कयो जनाब आसिफ अली ज़रदारी साहिबु। त मुल्क जे अंदरि जेका अमेंडमेंट थी 2 दफ़ा वज़ीर आज़म थियण खां पोइ जेको 3 दफ़ो जेका पाबंदी हुई जेका जनरल मुशर्रफ आंदी उनखे ख़तमु करण जी ॻाल्हि हुई। हाणे शहीद बीबी इन दुनिया में रही कान, उनजो फ़ाइदो डायरेक्ट पीपल्स पार्टी खे पवणो बि कोन हो, पर उनजे बावजूदि पीपल्स पार्टी पंहिंजे उन वाइदे ते जेको चार्टर ऑफ डेमोक्रेसी साइन थियो उन ते बीठा रहियासीं ऐं असेंबलियुनि जे थ्रू उन तरमीम खे ख़तमु कयोसीं जंहिंजो बेनिफिशरी बहरहाल नवाज़ शरीफ़ हो। उन टाइम कोन हो जंहिं टाइम अमेंडमेंट थी पे, पर उन खां पोइ हींअर जेको नवाज़ शरीफ़ मुल्क जो वज़ीर आज़म आहे उहो उन COD तहत जेका सिग्नेचर थी उन ते पीपल्स पार्टी जे कारमंद थियण तां ऐं पंहिंजा जेको वाइदा हुया उन्हनि ते बीहण जे सबबु ही सूरत हाल पैदा थी ऐं उन खां पोइ 18th अमेंडमेंट थी ऐं कोशिशि कई वई त पीपल्स पार्टी जे लास्ट 2008 वारे दौर में PMLN खे बि उन्हनि कैबिनेट में शामिलु कयोसीं ऐं उन खां पोइ ॿाहिरि हलिया विया। उन खां पोइ जेको मेमो स्कैंडल केस में कोर्टुनि में विया, उन खां पोइ उन्हनि पेट फाइण जी ॻाल्हि कई, उन्हनि खां पोइ
रसा विझी गेलण जी ॻाल्हि कई, पर पीपल्स पार्टी जे तरफ़ां अहिड़े क़िस्म जो जवाबु कोन आयो। त हिकिड़ो माहौल पैदा ज़रूरु थियो मुल्क जे अंदरि ताकी कंहिं टीं क़ुवत खे फ़ाइदो न थिए, भले का पॉलिटिकल पार्टी इलेक्शन में अची वञे, बहितर अची वञे। ऐं उनखां पोइ जेको लास्ट जेका इलेक्शन 2013 में थी, त हिकिड़ी जमहूरी हुकूमत ॿी कंहिं जमहूरी हुकूमत खे पीसफुल जेको पावर आहे उहो ट्रांसफ़र कयो, इहा पहिरीं एक्सरसाइज़ थी हिन मुल्क में। त उनजा हिकिड़ा बेनिफिट पंहिंजी जाते ज़रूरु हुआ, पर मौजूदा जेका लीडरशिप आहे या मौजूदा जेका नवाज़ शरीफ़ जी सोच ऐं जेका क़यादत आहे, ऐं सम्झां थो त पर्सनली मियां नवाज़ शरीफ़ क़दुरु ईअं चाहींदो हुजे त अहिड़े क़िस्म जी सूरत हाल न थिए, पर हुनजे कैबिनेट में वेठल ऐं हमेशह बदकिस्मती सां नवाज़ शरीफ़ सां ईअं थींदो रहियो आहे त हिकु त संदसि भाउ जेको चीफ मिनिस्टर पंजाब आहे, ऐं उनखां पोइ कैबिनेट जा कुझु अहिड़ा वज़ीर जेके संदसि ई ॿेड़ी में हिकिड़ो नंढिड़ो सोराख़ करे वरी हुन में वेही रहंदा आहिनि, जंहिंजी शायदि मियां साहिब खे उनजी अफ़ादियत खे नंढे सोराख़ जी ख़बर न हुजे, पर अॻिते वरी ॿेड़ी ॿोड़े छॾींदा आहिनि। न, पर इमरान ख़ान चए थो त हीअ मुक मुका जी सियासत आहे, इक़्तिदार लाइ आहे, ऐं ज़ाहिर आहे पंहिंजो मुद्दो पूरो करण लाइ पीपल्स पार्टी सभु शयूं कयूं। ओवरऑल तव्हां नथा सम्झो पार्टी खे नुक़सानु थियो, ख़ासि करे पंजाब जे हवाले सां जेकॾहिं ॾिसूं त पंजाब में त तमामु घणी नाराज़गी आहे पीपल्स पार्टी जी क़यादत में बि, कारकुननि में बि, ऐं उन आम चूंडुनि में तव्हांखे नुक़सानु बि थियो। बिल्कुलु इहा सूरत हाल आहे। ओवरऑल नवाज़ शरीफ़ सां जेकॾहिं इतिहाद जी ॻाल्हि हुजे या सिंध गवर्नमेंट में बि उहे सभु मुख़ालिफ़ जमातूं जिन पंहिंजे पंहिंजे दौर में पीपल्स पार्टी खे ॾंब ॾिना, जिन अताब जो शिकार बणायो, ऐं उहे केसिस ज़ाहिर कोन थिया, बावजूदि उन ॻाल्हियुनि जे पहिरियों चकर सिंध में फंक्शनली असां सां इक़्तिदार में गॾु वेठी, त उन ते कारकुननि जो रिएक्ट ज़रूरु हुयो। ग्रास रूट जे कारकुननि खे मतिलबु एतिराज़ात हुया, पर पार्टी जो हिकिड़ो डिसिप्लिन हो, ऐं ख़ुदि आसिफ अली ज़रदारी साहिब जी जेका कोलिशन गवर्नमेंट जो जेको कॉन्सेप्ट हो या जेको COD साइन थियल हुयो, उन ते अमल कयो। इहा पॉलिसी शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा जी हुई त पॉलिटिकल फोर्सिस खे पाण में हिकिड़ी पिच ते हुअणु खपे, ऐं उन्हनि खे जेकॾहिं कमियूं कोताहियूं कंहिं हुकूमत जूं आहिनि या नाहिलियूं आहिनि, उन्हनि ते ॻाल्हाइण जो हक़ राइट हो, उन ते बिल्कुलु ॻाल्हाइण जो राइट हो ऐवान जे अंदरि या ऐवान जे ॿाहिरि। पर्सनलाइज़ थियण जी गुंजाइश कान हुई हुन में, त उनखे अॻिते खणी आसिफ अली ज़रदारी साहिबु हलियो। एसि ताईं जो हुन ख़ुदि प्रेसिडेंसी जा जेके पावर हुया उहे मुंतक़िल करे छॾिया पार्लियामेंट जे अंदरि, जेके अवाम जो चूंडियल डायरेक्ट नुमाइंदो आहे MNAs, उहो जेकॾहिं पंहिंजो प्राइम मिनिस्टर चूंडे थो, त बेसिकली जेके पावर आहिनि उहो उनखे हुअणु खपनि आइनी तौर ते। त हिकिड़े माण्हू पंहिंजा पावर पंहिंजे वेठे हूंदे ट्रांसफर करे छॾिया पार्लियामेंट खे, त हीअ अहिड़ियूं शयूं जेके अॼु भले असां ते तनक़ीद थिए ऐं असांजो कारकुन बिल्कुलु नाराज़ आहे, पीपल्स पार्टी जे लाइ इहा ॻाल्हि आलमी आशिकार आहे त हुननि खे मुफ़ाहिमत नुक़सानु ॾिनो आहे, पर हीअ हिकिड़ी तारीख़ी डेवलपमेंट्स आहिनि आइनी तौर ते जमहूरी निज़ाम खे हलाइण जे लाइ, जंहिंखां केरु इनकार बि नथो करे सघे। हाणे हिन सॼी शइ खे हलाइण जे लाइ 5 सालनि जो पीरियड पूरो करण जे हवाले सां ज़रूरु इन पॉलिसी ते अमल पहिरां थियणो हो, ऐं उन किथे किथे कारकुननि खे नाराज़ कयो आहे, तनक़ीद थी आहे, पीपल्स पार्टी उहा ॿुधी आहे, पर उनजा के मुस्बत पासा बि आहिनि जेके हींअर न त अॻिते हली उहे साबित थींदा। तव्हां जेका चओ था मोहतरमा जो जेको विज़न हो इहो मफ़ाहिमत वारो, उहो विज़न खणी तव्हां इक़्तिदार कयो 5 साल, ऐं उन विज़न जे ई भेंट चाढ़ियो तव्हां मोहतरमा जी शहादत वारो केस, तव्हां जनरल मुशरफ खे सलामी ॾेई ऐवान सदर मां कढियो, तव्हां चौधरी शुजात ऐं परवेज़ इलाही खे पंहिंजी काबीना में विहारियो, इवन नायब वज़ीर आज़म कयो तव्हां परवेज़ इलाही खे। मोहतरमा जो विज़न ई मोहतरमा जे कातिलनि जे कमु आयो। ॾिसो, उतां जॾहिं असां पाकिस्तान जे अंदरि सियासी हिस्ट्री ते थोरो नज़र विझंदासूं त उन में खोड़ सारा अहिड़ा पासा आहिनि जंहिंमें यकीनन अहिड़े इहे तव्हांजा हिकिड़ा तलख़ सुवाल आहिनि, बिल्कुलु जेके हक़ीक़तुनि ते बि मबनी आहिनि, पर उन जे बावजूदि असां चयो त सिस्टम जेको आहे उहो इम्पॉर्टेंट हो। एसि ताईं जो ख़ुदि नवाज़ शरीफ़ पंहिंजे दौर में शहीद बीबी या नंढड़ा ॿार खणी उन मुल्क जे तमामु अदालतुनि में चकर कटिया। बिल्कुलु हिन क़ौम जो अरबें रुपयनि जो नाणो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी खे सदा ॾियारण जे लाइ सर्फ कयो वियो, पर उहे साबित कोन थिया, ऐं उन्हनि माण्हुनि पहिरें पई माफ़ी वरितियूं सैफुर रहमान वारनि। थोरो जेकॾहिं असीं पोइते वेंदासीं त ख़ुदि जॾहिं 1977 में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हिकु डिक्टेटर आमिर जॾहिं हुकूमत ख़तमु कई त उहा मुशरफ वारी आमिरियत कोन हुई, उहा इंतिहाई पाकिस्तान जी तारीख़ में हिकु भयानक ऐं कारो दौर हुयो, जंहिंमें माण्हुनि जा हक़ सलब कया विया ऐं माण्हुनि खे इज़हार जी आज़ादी जे लाइ फाहिनि ते चाढ़ियो वियो, फटका हयां विया, बमबारियूं कयूं वियूं, वॾा एक्शन थिया, लाखाट में थिया, सकरण में थिया, केन शाह में थिया, खेसाना मोरी में थिया, तय्यब थीम में थिया, अहिड़े क़िस्म जी सॼी सूरत हाल हुई। जनरल ज़िया जॾहिं कू कयो
उन से जॾहिं PNA जी तहरीक हली हुई ऐं जंहिं तहरीक जे बुनियादनि ते जनरल ज़िया कू कयो डेमोक्रेसी जे ख़िलाफ़, उहे MRD में असां सां गॾु वेठा ऐं असां जमहूरियत जी बहाली वारी उन तहरीक में उन डिक्टेटर जे ख़िलाफ़ उन्हनि माण्हुनि खे उन प्लेटफॉर्म ते असां सां गॾु आहे। नवाज़ वज़ीर नसरुल्ला ख़ान, बिल्कुलु मुफ्ती महमूद जी पार्टी, असगर ख़ान, इहे सभई उहे माण्हू आहे जेके सबबु बणिया हुआ उन सॼे उन सिस्टम खे डावाडोल करण जा। पर पोइ MRD में उन्हनि सां गॾु वेहणो पियो ऐं पहिरीं मीटिंग जेका MRD थी उनजी सदारती मोहतरमा अमा नुसरत भुट्टो साहिबा कई ऐं उन टाइम बि अहिड़े क़िस्म जा सवाल सख़्त क़िस्म जा थिया। याकूब असां वटि ख़ारजा जो वज़ीर थियो हो, उन खां पोइ इसा ख़ान असेंबली उनखे वोट कयो। अहिड़े क़िस्म जा तलख़ फ़ैसिला मां चवां थो त तमामु बुनियादी ॻाल्हि तव्हां कई आहे त हीअ क़ौम खे ख़बर पवणु खपे, हिन जनरेशन खे ख़बर हुअणु खपे। हिकु पासां बिल्कुलु असां ते तनक़ीद थियणु खपे त तव्हां फलां फलां दौरनि में फलां फलां माण्हुनि खे कयूं, पर असां सिस्टम हिन मुल्क जे अंदरि जमहूरी सिस्टम खे बहाल करण जे लाइ असां केॾा वॾा तलख़ फ़ैसिला कया आहिनि जंहिं ते अॼु ताईं असां ते तनक़ीद थिए थी, जंहिं ते ख़ुदि असांजो पंहिंजो माण्हू असां ते नाराज़ आहे। त हे त पीपुल्स पार्टी जी माना हिन सिस्टम ते, हिन मुल्क जे अंदरि जमहूरी निज़ाम ते ऐं सम्झां थो त अहसान आहे तमामु वॾो पीपुल्स पार्टी जो त उन्हनि अहिड़े क़िस्म जा तलख़ ऐं सख़्तु फ़ैसिला कया आहिनि हिन निज़ाम खे बहाल करण जे लाइ, हिन मुल्क खे बहाल करण जे लाइ, पार्लियामेंट जी जेका स्टेटस आहे उनखे बहाल करण जे लाइ असां अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला कया। मोहतरमा जी शहादत वारो जेको केस हले पियो, हुन में मार्क सीगल जेको हाणे बयानु ॾिनो, हुन खां पोइ हाणे वरी तमामु घणी डिस्कशन आहे मीडिया में, ख़ासि करे अॻूणो सदर जेको परवेज़ मुशर्रफ आहे उन हाणे मुख़्तलिफ़ इंटरव्यू ॾिना आहिनि। तव्हांजो पुराणो दोस्त ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा साहिबु उन बि इन हवाले सां ॻाल्हायो आहे। पंहिंजी घुमाए फिराए ॻाल्हि इहा ई था कनि त जेकॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी खे पंहिंजी माउ जा पंहिंजे मामे जा कातिल ॾिसणा आहिनि त पंहिंजे वेझो ॾिसे, पंहिंजे आसे पासे ॻोल्हे। ऐं उन्हनि इहो बि चयो आहे त इहो इन ॻाल्हि जी बि जांच कई वञे त ख़ालिद शहनशाह जा बैतुल्ला महसूद सां मुलाक़ातूं छो थियूं ऐं या उन जा राब्ता छो हुया या उन मशकूक हरकतूं छो कयूं, इहे सभु शयूं शकी नथी बणाइनि। ॾिसो, आउं सम्झां थो शहीद बीबी जो जेको केस आहे हिकिड़ो त अवाम जी अदालत में आहे, हिकिड़ो त तारीख़ जी अदालत में आहे, ऐं ॿियो यकीनन कोर्टुनि जे अंदरि पिणु हले थो। इहो सवाल करणु त आसिफ अली ज़रदारी साहिबु छापे कयो। ऐं सम्झां थो त हीअ जेको टाइमिंग आहे मार्क सीगल जो जेको हींअर जो जेको बयानु आहे, जेकॾहिं पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट में ऐं आसिफ अली ज़रदारी साहिब जी आशीर्वाद सां जेकॾहिं इहो स्टेटमेंट अचे हा त उहे ई इदारा जेके पीपुल्स पार्टी ते तनक़ीद कंदा चवनि हा त हीउ सॼो मोनोपोली आहे ऐं मार्क सीगल खे अॼु बि मार्क सीगल आहे चयो थो वञे त हू पैसा वठी हुन अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट ॾिनी आहे। त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट ॾियाराणी हुई हुन खां त असां पंहिंजे तौर में बि ॾियाराए सघूं पिया। कोर्ट जे अंदरि हिकिड़ो केस हो, मार्क सीगल उन टाइम बयानु ॾियण इहा ॻाल्हि हुन ओपन करे छॾी, बिल्कुलु करे छॾी। उन खां पोइ ख़ुदि पीपुल्स पार्टी खे तव्हां हिकिड़े पासे रखो भले, पर कोर्ट केतिरा ई दफ़ा मार्क सीगल खे अहिड़े क़िस्म जा नोटिस ॾिना हा, हुन पंहिंजे टाइमिंग ते अची अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट ॾिनी आहे। त हाणे कोर्ट वधीक जरह उन बयान ते थी सघे थी, उहो अञा प्रोसेस उन में आहे। ऐं उन में जेकॾहिं कातिलनि ते कोर्ट पहुची थी वञे, ख़ालिद शहनशाह ते, मसूद ते ऐं मुशरफ ते, जेकॾहिं कंहिं आम किरड़े कांडेरो जेकॾहिं उन में इनवाल आहे, ऐं फ़िलहालु उहो असांजी पार्टी में वेठो आहे, त उनजे गिरेबाननि में आवाम जा क़ौम जा हथ हूंदा ऐं उहो माण्हू सदा खां न बचणु खपे, न बचंदो। टाइम जो ब्रेक जो नाज़रीन हलूं था, ब्रेक ते असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं सेनेटर आजिज़ दामरा साहिब सां। दामरा साहिबु, मोहतरमा जी शहादत वारो इशू तमामु अहम इशू आहे, हुन ते अञा वधीक बि ॻाल्हाए सघिजे थो, पर हिकिड़ो ॿियो इशू जेको तव्हां थोरी देरि पहिरीं पाण ॻाल्हायो जॾहिं मफ़ाहिमत ते तव्हां ज़िक्र कयो त जजनि जी बहाली लाइ लॉन्ग मार्च बि थिए थो। तव्हांजी मफ़ाहिमत जी पॉलिसी आहे नून लॉन्ग मार्च पे करे, मेमो स्कैंडल उन ते कोर्ट में जेके प्राय हू LNG जा इशूज़ आहिनि या प्राइवेट पावर वारो जेको रेंटल पावर वारो केस, उन में बि नून लीग हली थी वञे कोर्टुनि में। हुननि त उहे 5 साल बि उन्हनि जे पारां असांखे मफ़ाहिमत उहा नज़र कोन आई। तव्हां हीअ 2.5 साल जॾहिं वफ़ाक़ में नून जी हुकूमत आहे, न सिंध हुकूमत खे न पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे, जेके बि क़दम करे रहिया, गैस जे हवाले सां असांजी शिकायतूं जेके मुराद अली शाह रखियूं, जेके सोलर ऐं विंड पावर ते पाबंदी वारो इशू, थरकोल खे अवलियत न ॾियण वारी, तरजीह न ॾियण वारो मामिलो,
तव्हांखे एसि ताईं नज़र न आया? जॾहिं रेंजर्स, FIA, नेब कार्रवाइयूं सिंध में कयूं त तव्हांखे सभु नज़र अची वियो त वॾो ज़ुल्म थी वियो, सिंध सां कहर थी वियो। इहे शयूं उन वक़्तु तव्हांखे जेके 5 साल तव्हांजा, 2.5 साल ही, साढा 7 साल तव्हां हिन ते आख़िर आवाज़ु छो न उथारियो? ॾिसो त पीपल्स पार्टी जे हवाले सां अहिड़े क़िस्म जा सवाल बिल्कुलु अचणु खपनि। 2.5 सालनि जो जेको पीरियड आहे नवाज़ लीग हुकूमत जो, उन ते जेको हींअर सिंध जो रिएक्शन आहे या पीपल्स पार्टी जो जेको रिएक्शन आहे, हिकिड़ो त टाइम पीरियड मिलणु खपे हुकूमतुनि खे। उन खां पोइ जेकॾहिं हाणे एनर्जी गैस जे हवाले सां जेकॾहिं एनर्जी क्राइसिस आहे त असीं चऊं था बिल्कुलु आहे, इहो ख़ुदि असांजे दौर में बि हो। मूं चयो त पीपल्स पार्टी जी लीडरशिप इहो फील करायो आहे त हू मैच्योर थी चुकी आहे, मैच्योर पॉलिटिक्स पीपल्स पार्टी करे थी। असां चयो हो त ही जेको जिन आहे एनर्जी क्राइसिस जो, जेको लोड शेडिंग जो, जेको वापडा जो, उहो काबू में अचण वारो कोन्हे। पंहिंजी गवर्नमेंट में चयोसीं ऐं हिन हुकूमत जे इनिशिएटिव जेके ॾींहं हुया, जेको प्राइमरी स्टेज हो, जेको शुरू वारो टाइम हो, उन में बि असां इहा ॻाल्हि कई, पीपल्स पार्टी ख़ुदि इहा ॻाल्हि कई, छो जो असीं हुकूमतुनि मां निकिरी आया हुआसीं, असांखे ख़बर हुई त एनर्जी क्राइसिस ते ईअं ख़ात्मो नथो अची सघे जीअं जज़्बात में अची हिननि भड़कियूं आहियूं नवाज़ शरीफ़ साहिबु। ऐं उन खां पोइ असां चयो त ठीकु आहे, 6 महीना साल तव्हांखे मिलणु खपे। हाणे तव्हीं कीअं था अलादीन जे चिराग मुताबिक़ तव्हां एनर्जी क्राइसिस खे ख़तमु कयो, लोड शेडिंग खे ख़तमु कयो, ऐं मुल्क में जेका खोट आहे बिजली जी, उहे मेगावाट कीअं था तव्हां पूरा कयो, करे ॾेखारियो। छो जो जॾहिं शयुनि ते असांजी नज़र हुई, शयुनि ते असांजी एनालाइसिस हुई ऐं ख़बर हुई पीपल्स पार्टी खे त इहे थियणो कोन्हे, इन करे असां उन्हनि खे मुकमल उहो टाइम पीरियड ॾिनो जेको उन्हनि वठणु पिए चाहियो। जेकॾहिं शुरू में ई पीपल्स पार्टी अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं पॉलिसी रखे आहे त इहो ई इल्ज़ाम लॻे आहे त पीपल्स पार्टी पाण हुकूमत में ई करे कुझु कोन सघी, हींअर असांखे पंहिंजा टारगेट अचीव करणु कोन थी ॾे। हिननि पंहिंजो टारगेट जेको एनर्जी क्राइसिस अचीव करणु ॿी ॻाल्हि आहे, मां मार्च करे वञा न, जेको एनर्जी क्राइसिस उन ते थो चवां। हाणे एनर्जी क्राइसिस जेको बिजली खे पैदा करण वारी ॻाल्हि हुई, हाणे पीपल्स पार्टी जॾहिं ॾिठो त तव्हांजो हिकिड़ो त टाइम पीरियड पूरो थी वियो हलियो। नदीपुर पावर प्रोजेक्ट खे जेकॾहिं असां खणूं त उन में जेका डिले जी जेका ही पीपल्स पार्टी ते इल्ज़ाम हणनि था, उहो सिर्फ़ु पीरियड आहे 8 खां 9 महीननि जो, जेको लॉ मिनिस्ट्री में फाइल पाता। 80% कम साबिक़ा हुकूमत जे दौर में थियल आहे। उन खां पोइ मौजूदा वापडा मिनिस्टर जेको उन टाइम अपोजिशन में हो, सुप्रीम कोर्ट में वियो ऐं सुप्रीम कोर्ट में रहमत जाफ़री साहब जस्टिस साहब नेब खे चयो त तव्हां इंक्वायरी कयो। कंहिं मना कई नेब में? नेब पीपल्स पार्टी जे अंडर में त कान्हे, उहा इंक्वायरी थियणु खपे आहे। जॾहिं अञा इंक्वायरी कंप्लीट न थी त हिननि फौरी तौर ते प्राइम मिनिस्टर खां इनॉग्रेशन कराए छॾी। ही प्लान जेको फर्नेस ऑयल ते हलणो हो, जेको फर्नेस ऑयल ते ऐं गैस ते हलणो हो, हिननि तड़ तकड़ में सिर्फ़ु क्रेडिट जे चक्कर में प्राइम मिनिस्टर खे इन्वॉल्व करो। उन में जेको गड़बड़ थी आहे उहा इहा थी आहे त हिन मिनिस्ट्री खे जेको हलाए पिए फुल फ्लेज, उहो हलाए पिए चीफ मिनिस्टर पंजाब। बिल्कुलु। हाणे जॾहिं ग़लतियूं थियूं आहिनि, हाणे मलबो किरियो आहे वरी मिनिस्टर वापडा ते, त हीउ हिननि जो पाण जो हिकिड़ो इंट्रा मसइलो आहे। एनर्जी गैस जो जेको मसइलो हो, उन में क्राइसिस ख़तमु करिणो आहे, बिल्कुलु क्राइसिस ख़तमु करिणो आहे। हाणे उन में कसूर ऐं पंजाब जे झंग जे इलाइक़े में 1200 मेगावाट जे पैदा करण जे लाइ हिकिड़ा पावर प्लांट लॻणा आहिनि पंजाब जे अंदरि, जेके गैस ते हलणा आहिनि। हाणे गैस जेका सिंध प्रोवाइड करे थी ऐं पंजाब जेका 4% जेका प्रोवाइड करे सघे थी, सिंध वटि 48% गैस जेको आहे वधि में वधि असीं इस्तेमालु करे सघूं था, बाक़ी असां वटि सरप्लस में आहिनि। हाणे हुननि ॿिन्ही पावर प्रोजेक्ट खे उते यूटिलाइज़ करण जे लाइ हिननि सुई सदरन गैस सां सुई नादरन गैस हिकिड़ो मुआहिदो कयो त तव्हां असांखे ॿिन्ही पावर प्रोजेक्ट हलाइण जे लाइ असांखे गैस प्रोवाइड कंदा। हाणे सुई सदरन गैस जेको सिंध हुकूमत तव्हां चओ था न अचानक तव्हांखे सिंध यादि अची वई आहे, उहा इन करे अची वई आहे त हिननि जे दौर जे अंदरि सुई नादरन गैस सां जेको सुई सदरन गैस जेको मुआहिदो कयो, उन सिंध गवर्नमेंट खां पुछण खां सवाइ अहिड़े क़िस्म जो मुआहिदो करे छॾियो। हाणे जॾहिं सुई सादरन गैस जी जे खूहनि मां ट्रांसफर थींदी नादरन गैस जे खूहनि में गैस, त इहा वेंदी उन्हनि पावर प्रोजेक्ट में। बिल्कुलु। नदी जेका एनर्जी गैस आहे, हिननि आंदी त बाबा असां हाणे बक़ाया जेका असां पावर प्लांट जेका हलाईंदासीं एनर्जी गैस हलायो। नंबर 1 त उनजो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे,
जेको पाइप लाइनूं जेके हितां वेंदियूं उहे किथां वेंदियूं, उहो इंफ्रास्ट्रक्चर हिननि विछायो कोन। असांखे सिंध ते खे इहो को बि एतिराज़ु कोन्हे त पंजाब जे अंदरि को पावर प्रोजेक्ट न लॻे। पंजाब में पावर प्रोजेक्ट जे लाइ तव्हां एनर्जी गैस जेका खणी था अचो, असांजी गैस खे छॾे तव्हां उन ते हलायो, भले 10 पावर प्रोजेक्ट हलायो। उन जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां इंफ्रास्ट्रक्चर तव्हां वटि मौजूदु हुजे हा। हाणे उन में जेका गड़बड़ इहा थी आहे त 10 जहाज़ अची चुका आहिनि, उहा गैस ट्रांसफर थी आहे, CNG हलनि पियूं, उन ते सभु शइ हले पई, रेट अञा मुक़ररु कोन्हे। सही। हाणे ही अहिड़ा बुनियादी सवाल आहिनि जेके हिन हुकूमत सां सवाल रखनि था, हिन करे पीपुल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत हिन हुकूमत। बाक़ी रही ॻाल्हि रेंजर्स जी ऐं नैब जी कार्रवाइनि जी, त भई हिकिड़ो सवाल आहे यकीनन जेको तव्हां कयो, तव्हांजे चैनल जी तवसत सां ई पूरो मुल्क ॾिसे पियो, पूरी दुनिया ॾिसे पई, ऐं ख़ासि तौर ते सिंध जा माण्हू जेको सिंध हुकूमत जे हवाले सां जेको अहम सवाल तव्हां कयो आहे, FIA ऐं रेंजर्स बुनियादी तौर ते ॿिन्हिनि ॻाल्हियुनि जेको पीपुल्स पार्टी जो जेको मौक़ुफ़ हो उनखे इंडोर्स कयो आहे, उनखे सपोर्ट कयो आहे वज़ीर दाख़िला। उहो ख़ुदि चए थो त रेंजर्स जो इहो कमु ई कोन्हे, बिल्कुलु पंजाब जे अंदरि कमु कोन्हे, पर सिंध जे अंदरि जेकॾहिं रेंजर्स कार्रवाई करे थो त ख़ामोश आहिनि। सिंध जे हुकूमत जे, सिंध जे पीपुल्स पार्टी जे मौक़ुफ़ खे ख़ुदि सपोर्ट थो करे वज़ीर दाख़िला साहिब जो मौक़ुफ़। रही ॻाल्हि नैब जी, असीं चऊं था त नैब खे कार्रवाई करणु खपे, पर विद द परमिशन ऑफ चीफ एग्जीक्यूटिव ऑफ प्रोविंस, एनी प्रोविंस। सही। हाणे असां हुते इहा डेवलपमेंट करणु वञूं पिया त सिंध सूबे जो पंहिंजो हिकिड़ो एहतसाब कमीशन हुजे, जंहिंमें हिकिड़ो क्रेडिबल माण्हू ऐं क्रेडिबल सिस्टम हुजे। ज़ारी हिन मुल्क मां ई असांखे माण्हू खणा आहिनि, उहो एहतसाब करे, उहो चीफ मिनिस्टर हुजे, सिटिंग मिनिस्टर हुजनि। असां त सिटिंग मिनिस्टर जेलनि में पिया आहिनि न असांजा, रुगो अपोज़िशन में अचण वारी ॻाल्हि त असीं कोन था करियूं। त इन करे असांजो क्लियर मौक़ुफ़ आहे नदीपुर ते, क्लियर मौक़ुफ़ आहे NLG गैस ते, ऐं रेंजर्स ऐं पावर्स हिन जा जेके नैब जा आहिनि। असीं कार्रवाइनि जे त ख़िलाफ़ न आहियूं, पर असीं चवंदा जेकॾहिं पंजाब में जेको फोर्स कार्रवाई नथो करे सघे रेंजर्स बकौल दाख़िला मिनिस्टर जे, त उहो सिंध जे हुकूमत जे मौक़ुफ़ ते छो ख़ामोश आहे? अच्छा, हाणे तव्हां माना हिकिड़ी तमामु वॾी अचीवमेंट हुई पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी, जंहिंखे सॼे मुल्क सारायो, ख़ासि करे नंढनि सूबनि त तमामु घणी ख़ुशी जो इज़हार कयो। ढोल वॻा नाच थिया 18 आइनी तरमीम ते। 18 आइनी तरमीम ते में जेके बि इशूज़ हुआ, उहे इशूज़ आइनी तरमीम बि थी वई, पर उहे सूबनि खे मुंतक़िल न थिया। उन में हिकिड़ी ॻाल्हि हुई त कोटा सिस्टम शुरू खां वठी अॼु ताईं जॾहिं खां कोटा लागू थी आहे, जंहिं सूबे जी कोटा घटि आहे उहा कोटा पूरी कई वेंदी। उन लाइ कानून साज़ी थींदी पार्लियामेंट मां। उहो कानून साज़ी हाणे 5 साल थी विया आहिनि, अञा ताईं उहो कानून पास कोन थियो आहे, आइनी तौरु थियणु खपे हा। यानी कि पोइवारी तव्हां न कई हुनजी। CCI जेके तव्हां कंकरेंट लिस्ट ख़तमु करे वॾो एहसान कयो नंढनि सूबनि ते, ऐं उहे इशूज़ CCI जे परव्यू में अची विया। CCI जो न अॼु ताईं को सेक्रेटरीट ठहियो, न CCI जा इजलास था थियनि, ऐं नई वरी उनजी का पोइवारी थी थिए। ज़ाहिर आहे सिंध हुकूमत हींअर प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए जेके ॻाल्हियूं कयूं उन्हनि जी का बि आइनी कानूनी हैसियत कोन्हे। इहे जेके इशूज़ आहिनि जिन जो विफ़ाक़ सां लाॻापो आहे, ऐं विफ़ाक़ जो हिकिड़ो इदारो आहे, विफ़ाक़ जी अलामत आहे सेनेट, ऐं तव्हां उन सेनेट में वेठा आहियो। तव्हां ॿुधायो, तव्हां सेनेट में अॼु ताईं को अहिड़ी रेज़ोल्यूशन आंदी त को CCI जेको मरकज़ी सेक्रेटरीट हुजणु खपे, जेको 15 मिनिस्ट्रीज़ जे बराबरि जिन खे इख़्तियार हाणे फेडरल लेजिस्लेटिव लिस्ट में मिलिया आहिनि, या उनजा इजलास हर 3 महीने थियणु खपनि, न थिया आहिनि। आइन जी बंदकड़ी आहे। मुराद अली शाह साहिबु त चवे थो त वज़ीर अज़म ते केस दाख़िल कयो वञे, सेनेट ख़ामोश छो आहे? उनखां पोइ हीअ जेके कोटा सिस्टम ऐं ॿियूं जेके सभु शयूं आहिनि, सेनेट ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे इहो 18 आइनी तरमीम पास कराई, उहा उनजी पोइवारी छो नथी करे? केरु आख़िर ते अमल कराईंदो? ॾिसो था, टू वेरी ऑनेस्टली त जेके शयूं रहिजी वियूं आहिनि या जेके शयूं पाइप लाइन में आहिनि या जिन शयुनि ते अञा ताईं अमल न थी सघियो आहे, बावजूदि उन ॻाल्हि जे क्रेडिट वञणु खपे पीपुल्स पार्टी ॾांहुं त हुन 18th अमेंडमेंट आंदी ऐं तमामु वॾे गौर फिक्र खां पोइ आंदी, ऐं हुन में डेफिनेटली मां चवां थो त तारीख़ साड़ींदी, पर उन में ज़रूरी उन में शयूं रहिजी थियूं वञनि। हिकिड़ो माइंड सेट थियल हो सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी जे हवाले सां, ऐं जॾहिं सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी जी ॻाल्हि कई वेंदी हुई त ग़दारी जा सर्टिफिकेट इशू थी वेंदा हुआ, पर पीपुल्स पार्टी ॾांहुं घटि में घटि इहो क्रेडिट वञे थो त हुन सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी जे हवाले सां, कंकरेंट लिस्ट जे हवाले सां, CCI जे हवाले सां हिकिड़ा बोल्ड फ़ैसिला कया। इलाही सारी डिपार्टमेंट उहे सूबनि खे मुंतक़िल थी वियूं आहिनि। उन में अञा कुझु अहिड़ियूं डिपार्टमेंटूं आहिनि जंहिंमें वफ़ाक़ जो हींअर रवैया तब्दील थी चुका आहिनि, वफ़ाक़ जो मूड तब्दील थी चुको आहे, पर ही आइनी तरमीम आहे।
वफ़ाक़ खे क़तन इन में भॼण कोन ॾिनो वेंदो, उनखे मैदान ख़ाली करणु कोन ॾिनो। जेतिरे क़दुरु तव्हांजी ॻाल्हि हुई त CCI जे हवाले सां जेको 3 महीननि जे अंदरि हिकु त इजलास थियणु खपनि, वेरी इंपॉर्टेंट, ऐं उनजो हिकिड़ो सेक्रेटरीट हुअणु खपे, इज़ अ वेरी इंपॉर्टेंट। हिन मुल्क में दहशतगर्दी हिकिड़ो तमामु अहम इशू आहे, उनजे करे हिकिड़ो नेशनल एक्शन प्लान ठहियो, नेक्टा हिकिड़ो हिननि हिकिड़ो इदारो मुतारफ़ करायो मौजूदा हुकूमत, सीरियस इशू आहे, पर उन ते बि अञा ताईं न का फंडिंग करे सघिया आहिनि, न उनजो को इदारो क़ाइमु करे सघिया आहिनि। हीअ जेके शयूं इहे फॉर एवर आहिनि, हू टेम्परेरी शइ आहे, जेकर मुल्क में दहशतगर्दी ख़तमु थी वई, नेक्टा जो कमु ख़तमु थी वियो, पर हीअ जेके शयूं उहे फॉर एवर आहिनि, इहे तारीख़ी शयूं आहिनि। ऐं हींअर जेको चेयरमैन सेनेट आहे उहो ख़ुदि ख़ालिक़ आहे हिन 18th अमेंडमेंट जो। हिक खां वधीक भेरा रिटन में ठहरा जमा कराया विया आहिनि CCI जे हवाले सां, पॉइंट ऑफ ऑर्डर्स ते ॻाल्हाए वियो आहे, ख़ासि तौर ते सिंध जे सेनेटर्स जे हवाले सां, CCI जे हवाले सां, 18th अमेंडमेंट जे हवाले सां, कोटा जे हवाले सां, त सिंध में जेके नौकरियूं आहिनि उहे उन्हनि खे मिलणु खपनि, उन्हनि जे लाइ कॉलिंग अटेंशन नोटिस उन में आंदा विया आहिनि। ऐं हींअर हिन इजलास जे अंदरि बि CCI जे हवाले सां हिकिड़ो इशू रखियलु आहे, हीउ इजलास अञा कंटिन्यू आहे। उन में चेयरमैन साहब जूं वाज़ह डायरेक्शन्स आहिनि गवर्नमेंट खे त हीअ आइन जी इंतिहाई भञकड़ी पई थिए, ऐं उन्हनि ते उन्हनि कंसर्न कमेटियुनि ॾांहुं रेफर थियल आहिनि इहे मामलात, ऐं उन स्टैंडिंग कमेटियुनि में इहे डिस्कशन हलनि थियूं, ऐं उनखां पोइ रिपोर्ट ऐवान में अची वेंदी, ऐं उनखां पोइ हुकूमत खे जीअं नक में नाथेली वारी ॻाल्हि चइबी आहे उहा ज़रूरु विझबी। हीउ क्रेडिट रुगो ख़ौफ़ज़दा ही हुकूमत छो आहे त पीपल्स पार्टी जो आहे, हीउ क्रेडिट तमामु पार्टियुनि जो आहे, तमामु जेको उन पार्लियामेंट जे अंदरि पार्टियूं हुयूं उन्हनि जी उन में नुमाइंदगी हुई, कंहिंजी नुमाइंदगी नंढी हुई कंहिंजी वॾी हुई उहा ॿी ॻाल्हि आहे, पर पीपल्स पार्टी जे खाते में जेतिरे इलाही सारियूं तनक़ीदियूं आहिनि उते जेकॾहिं हीअ बहितर क़िस्म जा कम आहिनि उन्हनि खे मौजूदा वफ़ाक़ी सरकार खे बिल्कुलु करणु खपनि। जेकॾहिं न कंदी त सेनेट जा इजलास कंटिन्यू आहिनि, ऐं आउं तव्हां सां चैनल जी तवसत सां इहो प्रॉमिस करायां थो त असांजो पॉलिटिकल वर्कर कॾहिं बि कंप्रोमाइज़ कोन कंदो ऐं कॾहिं बि विथड्रॉ कोन थींदो हिन बुनियादी सूबनि जे अहम इशूज़ ते। दामोदर साहब, जॾहिं अरिड़हीं आइनी तरमीम आई उन वक़्तु वफ़ाक़ी सतह ते 43 डिवीज़नूं हुयूं, कंकरन लिस्ट ख़तमु थी, तमामु घणा जेके सब्जेक्ट हुआ से सूबनि खे विहालिया। अॼु तव्हां जेकॾहिं लिस्ट घुराईंदो या कैबिनेट जी वेबसाइट ते वेंदो, वरी 42 डिवीज़नूं आहिनि, सूबनि खे कहिड़ा सब्जेक्ट विया, विफ़ाक़ में वरी 42 डिवीज़नूं कीअं थी वियूं, इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे थी? बिल्कुलु, मूं चयो त मुकमल तौर ते 18th अमेंडमेंट में उहा अमल कोन थियो, जीअं शुरू वारियूं ॻाल्हियूं थियूं काफ़ी डिपार्टमेंट्स सूबनि न थियूं, ऐं उनखां पोइ न उहे ॿियनि नालनि सां विफ़ाक़ में वेठा आहिनि। बिल्कुलु ईअं थियो आहे, तइलीम ऐं तरबियत बिल्कुलु ईअं थियो आहे, जेका इंतिहाई या गैर आइनी ऐं आइन सां टकराव में अचण वारियूं इहे पॉलिसियूं आहिनि हुकूमत जूं, इहे को थ्रू पार्लियामेंट डिसीशन्स कोन थिया आहिनि, पर गवर्नमेंट पंहिंजी लेवल ते उन्हनि डिपार्टमेंटनि खे नाले नए सां वेस बदल सां चवणी वांगे त उन्हनि जा नाला तब्दील करे, वेस तब्दील करे हुननि आंदा आहिनि, उन्हनि ते ई डिबेट हले थी, उन्हनि ते ई ऐवान जे अंदरि अहिड़े क़िस्म जा सख़्तु असांजा सुवाल आहिनि, ऐं उन्हनि ते कंसर्न कमेटियुनि जे हवाले जेके शयूं आहिनि इहे हुकूमत खां पुछियूं वेंदियूं त हीअ बिल्कुलु आइन सां टकराव वारी सूरत हाल आहे, तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ, ऐं हिननि खे ठीकु करणु बि मौजूदा असेंबलियुनि ऐं पार्लियामेंट जो कमु आहे, ऐं इनशा उहो थींदो। चलो टाइम थियो हिकु ॿिए ब्रेक जो, नाज़रीन हलूं था ब्रेक ते, ऐं ब्रेक खां पोइ चाहींदासीं त ॿिया जेके मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि जिन में ख़ासि करे सेनेट जो जेको मौजूदा सेशन आहे उन में ऐवान अंदरि जेके पढ़ारा मुख़्तलिफ़ असांखे ॿुधण में आया उन ते डिस्कस कयूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। पाण अरिड़हीं आइनी तरमीम जी ॻाल्हि पे कई त अरिड़हीं आइनी तरमीम में तक़रीबन उहे शयूं जेके मीसाक जमहूरियत में तय थियूं पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून विच में, उन में कुझु शयूं हुयूं जिन ते सिंध जे माण्हुनि खे आहिनि अञा बि। त हिकिड़ो ॿोलियुनि जो इशू आहे, सुप्रीम कोर्ट हाणे चयो आहे उर्दू खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे, पर घणियूं पार्टियूं आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी आइनी कमेटी में मुतालबो ई कोन रखियो, पख्तूननि रखियो, बलोचनि रखियो, त सभु जेके ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं, सिंधी, पंजाबी, बलोची, पश्तो, सराइकी, उन्हनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। पीपल्स पार्टी न अरिड़हीं आइनी तरमीम में उनखे कराइण में कामयाबु वई, न वरी उनखां पोइ मारी मेमण बि 2 टे दफ़ा रेज़ोल्यूशन आंदो आहे। छा पीपल्स पार्टी नथी चाहे, नथी सम्झे त जेके हिते रहंदड़ असलोका माण्हू आहिनि उन्हनि जी ॿोलियुनि खे बि क़ौमी ॿोलीअ जो दर्जो मिले? ॾिसो, इहा हिकिड़ी वसी डिबेट आहे, ऐं तमामु ॿोलियूं जेके आहिनि उहे इम्पॉर्टेंट आहिनि। यकीनन असांखे पंहिंजी ॿोली सां प्यारु आहे ऐं असीं चाहियूं था त उनखे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे।
उते ॿियनि सूबनि ऐं ॿियनि ॿोलियुनि जे हवाले सां बि अहिड़े क़िस्म जी हिकिड़ो डिमांड आहे, मुतालबो आहे, ऐं शयूं वक़्त सां गॾु मैच्योर थींदियूं वेंदियूं। जेका ॻाल्हि अॼु खां 10 साल अॻे थी सघे थो मूंखे सम्झ में न ईंदी हुजे, उन शइ जी इम्पॉर्टेंट ऐं अफ़ादियत जेका आहे हींअर मूं वटि अञा वधीक उजागर आहे। जेका शइ अॼु मूंखे सम्झ में न ईंदी उहा 5 सालनि खां पोइ मूंखे ज़रूरु सम्झ में ईंदी। त हींअर घटि में घटि इहा डेवलपमेंट एतिरी थी आहे जो सुप्रीम कोर्ट जहिड़े इदारे उर्दू ॿोली जी लिख पढ़ जो ऑर्डर कढी छॾियो आहे, ऐं हाणे ख़ुदि प्राइम मिनिस्टर ते अंग्रेज़ी में तक़रीर करणु जेको जनरल असेंबली आहे में उन ते हिकु पिटीशन दाख़िल थी वई आहे। आउं सम्झां थो हाणे जेके सिंधी ॿोली खे क़ौमी ऐं ॿियनि सराइकी ऐं पश्तूननि वारे हवाले सां मैच्योर हिकिड़े हिन में अची विया आहियूं असां फ्रेमवर्क में, त इनशाला इन ते डेवलपमेंट थींदी। हिकिड़ो ॿियो बि इशू हो जंहिं ते इतफ़ाक़ थियो त मुल्क में हिकिड़ी आइनी अदालत हुजणु खपे। उहो 18वीं तरमीम जो त हिसो न थी सघियो, पर सेनेट में वरी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे ई सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा इहो इशू आंदो ऐं मौजूदा इजलास में हुनजो पढ़ाड़ो बि असां ॿुधो। त आइनी अदालत ते छा तव्हां सम्झो था त मुस्लिम लीग नून न पई चाहे त इहा अदालत ठहे, या इन जे पोयां कुझु ॿियूं शयूं बि आहिनि? ॾिसो, आइनी अदालत मुल्क में इंतिहाई ज़रूरी ठहणु खपे ऐं मुल्क जी इंतिहाई ज़रूरी आहे की जीअं जीअं मुल्क पंहिंजी एज खे मथे थींदो थो वञे तीअं तीअं इलाही शयूं जेके आहिनि उहे पंहिंजी मैच्योरिटी ॾांहुं वधनि थियूं। त आइनी अदालत जेका उन टाइम ॿिनि लीडरशिप जे दरमियान हिकिड़ी डिसाइड थियल ॻाल्हि हुई, इंतिहाई अहमियत जो हिकिड़ो जेको पंहिंजो मुतालबो आहे। पीपुल्स पार्टी वरी उनखे सेनेट जे ऐवान में खणी आई आहे ऐं उहा हुक्मरान पार्टी खे हुन यादाश्त ॾियाराई आहे त जेको COD हुई, जेको चार्टर ऑफ डेमोक्रेसी, उन में इहो नुक़्तो पिणु शामिल हो आइनी अदालतुनि जो। त पीपुल्स पार्टी अॼु बि क्लियर आहे ऐं आइनी अदालत रुगो पीपुल्स पार्टी जी त कोन हूंदी न, रुगो पीपुल्स पार्टी जे माण्हुनि जे लाइ त कोन हूंदी। मुल्क जे अंदरि हिकिड़ी अहिड़ी आइनी जिते जेके बि मसइला आईंदा जेकॾहिं मुल्क सां दरपेश अचनि, उहे कहिड़ियूं पार्टियूं हुजनि, उन में मुंहिंजे ख़्याल में पार्टिसिपेट करणु खपे। पर जीअं मूं शुरू में पंहिंजी गुफ़्तगू जी इब्तिदा में पाण इहा ॻाल्हि कई त खोड़ सारियुनि उन्हनि शयुनि खां मौजूदा हुकूमत हींअर डिनाए पई करे या पुठिते पई वञे। त हिन अहम मसइले ते बि हुकूमत वाइकी थी पई, उनजी पत वाइकी थी वई हली ऐवान जे अंदरि, ऐं हुकूमत जेको आहे सो उथी इहा रिक्वेस्ट कई त पार्लियामेंट जे अंदरि कुझु नयूं पार्टियूं बि पार्लियामानी सिस्टम जो हिसो थी चुकियूं आहिनि। इन करे उन्हनि खे वक़्तु ॾिनो वञे जीअं हू प्राइम मिनिस्टर सां ॻाल्हाइनि। हालांकि इहो 2-3 महीना अॻु में बि इहो इशू रेज़ थियो हो आइनी तरमीम जो, उन टाइम बि हुकूमत इहा ॻाल्हि चई हुई त असां प्राइम मिनिस्टर सां ॻाल्हाईंदासीं, इन करे असांखे टाइम ॾिनो वञे। पर मां सम्झां थो त हुनजी एजेंडा ते इहा ॻाल्हि हुई कोन, इन करे उन्हनि खां डेलिबरेटली इहा ॻाल्हि विसरी वई। पीपुल्स पार्टी जे सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा साहब वरी हिकिड़ो रिमाइंडर ॾिनो आहे मौजूदा हुकूमत खे, नवाज़ लीग हुकूमत ख़ासि तौरु जेका चार्टर ऑफ डेमोक्रेसी वारे हुन चार्टर ऑफ ते साइन कई, उन्हनि वरी अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कई आहे ऐं उन्हनि चयो आहे त असां तमामु पॉलिटिकल पार्टी जेके पार्लियामेंट में आहिनि उन्हनि सां बि राब्तो करे ऐं प्राइम मिनिस्टर सां राब्तो करे वसी हिकिड़ी का कॉन्फ्रेंस गोलमेज़ या का कराइनि ऐं पोइ ऐवान में पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदा। त फ़िलहाल जेका पोज़ीशन आहे उहा हुकूमत जे भॼण वारी पोज़ीशन जो रुख़ इख्तियार करे चुकी। अच्छा, हीउ जेको इशू आहे कालाबाग डैम वारो, उन ते तव्हां हाणे ध्यानु चुकायो, नोटिस बि सेनेट में जमा करायो आहे। ख्वाजा आसिफ़ वाज़े ॻाल्हि कई त कालाबाग डैम ते कमु हले पियो उन रिथा ते। उनखां अॻु में बि इतलाउ आहे, मुस्लिम लीग काफ़ बाक़ाइदे पंहिंजी हिकिड़ो सेक्रेटरेट ठाहियो आहे, पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में उन्हनि केतिरा ई सेमिनार कराया आहिनि, ऐं उनखां सवाइ ॿियूं धुरियूं जेके कालाबाग डैम जूं हामी आहिनि उहे बि मुतहरिक थी वियूं आहिनि नून लीग जे हिन दौर में। पाकिस्तान पीपुल्स पार्टी ज़ाहिर दरणू मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जो कंहिंखे बि अॼु ताईं न विसरियो हूंदो कमु शहीद वारो, त पीपुल्स पार्टी सिंध में त मुखालफ़त करे थी। एतज़ाज़ हसन साहब चए थो त 3 सूबा मुखालिफ़ आहिनि, पर असां छो त पंजाब में आहियूं ऐं पंजाब जी पीपुल्स पार्टी चाहे थी त कालाबाग डैम ठहणु खपे, छो त उहा आवाम जे फ़ाइदे में आहे। पीपुल्स पार्टी जे अंदरि अञा ताईं इतफ़ाक़ आहे पार्टी छो न पैदा करे सघी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त नून लीग जेकॾहिं अॼु इहे ॻाल्हियूं वरी करे पई त पीपुल्स पार्टी मोहतरमा जे दौर वांगुरु ई टफ टाइम ॾेई सघंदी नून लीग खे। ॾिसो था, बिल्कुलु सिंधी मीडिया जे अंदरि इहा ॻाल्हि 4 खां 5 ॾींहं अॻे मिनिस्टर ऑफ वाटर एंड पावर जे हवाले सां छपी त कालाबाग डैम जो मनसूबो ख़तमु नाहे थियो, असां रीडिज़ाइन करायूं था कालाबाग डैम जे हवाले सां। सही, उहो वरी ज़िम्मेवारी वापडा खे उन्हनि ॾिनी आहे पकोल उनजे स्टेटमेंट जे। बिल्कुलु मूं कॉलिंग अटेंशन ॾिनो आहे उनजो, ध्यानु छिकायो नोटिस आहे, ऐं मूं उनखे चयो आहे, उहा मूं सेक्रेटरीट में जमा कराए छॾी आहे त हुकूमत फ्लोर ते इहा ॻाल्हि ऑन रिकॉर्ड चए त हीअ जेका अख़बारुनि में ख़बर छपियल आहे इहा दुरुस्त आहे या ग़लति आहे। सही, 2 शयूं असीं हुन खां जवाबु वठूं पिया।
उहो कॉलिंग अटेंशन आहे ऐं मौजूदा सेशन अञा हले पियो। ॾिसो जेतिरे क़दुरु एतज़ाज़ हसन जी तव्हां ॻाल्हि कई त मुंहिंजो बि तालुक़ु पीपल्स पार्टी सां आहे। मुंहिंजो सूबो न सिर्फ़ु मुंहिंजे सूबे जो आम माण्हू, ईअं कोन्हे त को कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु को 100 प्रेस रिलीज़ निकितलनि ऐं उन जे बिहाफ ते असीं अची पार्लियामेंट में चऊं था त बाबा कालाबाग डैम जी हिमायत ॻाल्हि करणु माना सिंध जी तोहीन करणु, ईअं कतन कोन्हे। ओपिनियन आहे सिंध जा माण्हू हुनजा एंटी आहिनि, पंजाब जा माण्हू हुनजा हामी, असीं पंजाब जे माण्हुनि ते पाबंदी बि नथा विझी सघूं त उनजो मुतालबो न कनि, छो न कनि। पर हिते ॻाल्हि आहे असेंबलियुनि जी, सूबे ऐं उनजे अवाम जे तरफ़ां जेका ॻाल्हि आहे रिकॉर्ड ते उहा आहे असेंबलियुनि जे तरफ़ां। त असेंबली जी जेका करारदात आहे उनजी अहमियत हुअणु खपे, बजाए जो आऊं 10,000 माण्हू वठी कंहिं चौक ते बीह तकरीर करियां ऐं नामंज़ूर कयां, मुर्दाबाद कयां। पर असेंबलियुनि जो 6 चकर सिंध असेंबलियुनि जी यूनानिमसली रेज़ोल्यूशन आहे सिंध असेंबली। उन खां पोइ मुंहिंजो मौक़िफ़ इहो आहे हूंदो ऐं असांजो मौक़िफ़ इहो आहे त तव्हांखे यादि हूंदो जॾहिं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु हिकिड़ी मूवमेंट पई हली त पीपल्स पार्टी वेरी क्लियर, सिंध में असां उन सॼी जिदोजहद जो जंहिंमें कॉम्परस दुरियूं पियूं, सिंध जी सिविल सोसाइटी हुई, सिंध जो गवर्नमेंट सर्वेंट बि जेकॾहिं पंहिंजी जाइ ते वेठो आहे, सिंध जा आलम आहिनि, उन्हनि ते फतवाऊं आहिनि, सिंध जो कालम नवीस आहे, सिंध जो सहाफ़ी आहे, सिंध जो क्लार्क मज़दूर आहे, सिंध जा पॉलिटिशियन्स आहिनि, उहे सभई असेंबलियुनि जो निचूड़ करे असेंबली उन्हनि जी आवाज़ खे लबैक खे पंहिंजूं करारदातूं महदूद कयूं। हैदर चौक ते अॼु खां 15-20 साल अॻे कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु हिकिड़ो जलसो थियो ऐं उन जलसे में उन टाइम पीपल्स पार्टी पंजाब जो सूबाई सदर कासिम ज़िया उन में शिरकत कई हुई ऐं उन में कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु सहमत कई हुई टिनी सूबनि सां, उहो उन में शरीक थियो। उन खां पोइ असीं चऊं था त पाकिस्तान में 4 सूबाई असेंबलियूं, 4 सूबा ही चवनि था इतफ़ाक़ राय, असीं चऊं था त हा असांखे इख़्तिलाफ़ कोन्हे इख़्तिलाफ़ राय सां, इख़्तिलाफ़ राय मौजूदु आहे कालाबाग डैम ते। इतफ़ाक़ राय जी कैलकुलेशन 4 असेंबलियुनि में आहे त 3 असेंबलियूं रद्द करे चुकियूं आहिनि, माना इतफ़ाक़ राय आहे बलोचिस्तान KPK ऐं सिंध जे असेंबलियुनि जो त कालाबाग डैम न खपे। जॾहिं त पंजाब खे चयो थो वञे त पंजाब हामी आहे कालाबाग डैम जो, पर हेसि ताईं पंजाब जी यूनानिमसली कालाबाग डैम ते को रेज़ोल्यूशन साम्हूं न आयो। पंजाब असेंबली कॾहिं बि कालाबाग डैम ते का करारदात मंज़ूर न कई। इन करे असांजो इहो सुवाल वक़्ताए थो आहे, असां ते फ़र्ज़ थो आहे थिए त असीं सेनेट जहिड़े ऐवान मां पुछूं त हिते इक्वल बेसिस ते नुमाइंदगी आहे सेनेट में, हे 3 सूबा हिकिड़े पासे आहिनि ऐं साम्हूं जेकॾहिं असीं इहो चऊं त 3 जे जवाब में हिकिड़ो वोट आहे त हिकिड़ो वोट कोन्हे, माना असेंबलियुनि जी करारदात कान्हे। सूबे जे अंदरि थी सघे थो पंजाब जो पॉलिटिशियन उनजी हिमायत में प्रेस कॉन्फ्रेंस कंदो हुजे, थी सघे थो सेमिनार कंदो हुजे, थी सघे थो मुज़ाहिरा कंदा हुजनि, थी सघे थो बुख हड़तालूं कंदा हुजनि, पर उहो काउंट में न ईंदो असेंबलियुनि जी रेज़ोल्यूशन जे साम्हूं फिगर। इन करे मौजूदा जेका फिगर आहे जेका कालाबाग डैम जी हिमायत ऐं मुखालफ़त वारी, उन्हनि में 3 जे जवाब में 0 आहे। पंजाब अञा ताईं करारदात कोन आणे सघियो आहे कालाबाग डैम जी हिमायत में, त इहो चवणु त कालाबाग डैम मनसूबो रद्द न थी चुको आहे। ऐं नंबर ॿी ॻाल्हि, 2008 में प्राइम मिनिस्टर यूसुफ रज़ा गिलानी जंहिंजो तालुक़ु बि पीपल्स पार्टी ऐं पंजाब सां हो, उनजी जेका पहिरीं स्पीच हुई उन चयो त कालाबाग डैम हमेशह लाइ दफ़न थियल मनसूबो आहे। प्राइम मिनिस्टर जी स्टेटमेंट खां पोइ हिकु वज़ीर वरी उनखे चए थो त रद्द थियल न आहे। मां सम्झां थो त हिकिड़ी इहा कंट्रोडक्शन आहे। नंबर ॿी ॻाल्हि, असीं सम्झूं था त तोहीन आहे असांजी असेंबलियुनि जी, छो जो तव्हां त पंहिंजो आवाज़ु ऑफिशियली ॾिनो ई कोन्हे। न नेशनल असेंबली करारदात पास कई आहे कालाबाग डैम जी हिमायत में, न सेनेट कई आहे पंजाब जी क़यादत कराए सघी आहे, न पंहिंजे सूबे मां कराए सघी आहे। त इन करे तमामु वाज़ह हिकिड़ो फ़र्क़ु आहे जेकॾहिं कैलकुलेशन कयूं था। उन खां पोइ फनी इशूज़ आहिनि, असां मुनाज़रो था करियूं एंटी कालाबाग डैम जे हामी माण्हुनि खे। आउं जॾहिं कॉलिंग अटेंशन ते ॻाल्हाईंदुसि त आउं मुनाज़रो कंदुसि सिंध जे पारां कालाबाग डैम जे हामी उन लाबी खे, त अची असां सां मुनाज़रो कयो कालाबाग डैम जे हवाले सां। सही, चलो वरी महिरबानी आज़ीज़ साहब तव्हांजी, तव्हां आयो। नाज़रीन, अॼु दामरा साहब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, मुख़्तलिफ़ इशूज़ हुआ जिन ते अञा असां ॻाल्हाए सघियासीं, पर टाइम घटि हुजण जे करे ॿिया इशू असां अॼु टच न करे सघियासीं। वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में दामरा साहब खे असां ॿीहर पंहिंजे हिते घुराईंदासूं ऐं उहे इशूज़ जेके रहिजी विया आहिनि उन ते ज़रूरु डिस्कस कबो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदो इजाज़त। अला वाही।